बेनमाजी ईमान को निकतो दो वञे, बेनमाजी मुसलमानी को निकतो दो वञे, बेनमाजी कलमे को निकतो दो वञे। मां तव्हांखे मिंथ करण आयो आहियां, मां तव्हांखे मेड़ करण आयो आहियां, मां तव्हांखे गुज़ारिश करण आयो आहियां, खुदा जो वास्तो तो निमाज़ न छॾियो, मेहरबानी करे निमाज़ जा पाबंद थियो। बेनमाजी ईमान को निकतो दो वञे, बेनमाजी मुसलमानी को निकतो दो वञे, बेनमाजी कलमे को निकतो दो वञे। नबी सही फरमायो क़यामत जे ॾियारे बेनमाजी फिरौन सां गॾु उथारियो वेंदो। नबी सही फरमायो क़यामत जे ॾियारे बेनमाजी मर्द या माई निमरूद सां गॾु उथारिया वेंदा। साईं फरमायो बेनमाजी अबू जहल सां गॾु उथारियो वेंदो, बेनमाजी इब्रो अबू लहब सां उथारियो वेंदो। साईं फरमायो उतबे शेबे सां बेनमाजी गॾु उथारिया वेंदा, कारून सां गॾु। ओ मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा भाइरो, मुझे आका साईं फरमायो निमाज़ी मुझे बचड़े हज़रत इमाम हुसैन सां गॾु उथारिया वेंदा। साईं फरमायो निमाज़ी मुझे बचड़े इमाम हसन सां गॾु उथारिया वेंदा। साईं फरमायो निमाज़ी मुझे हाँ सोट मुझे प्यारे न्याणे अल्लाह जे बबर शेर हज़रत अली सां गॾु उथारिया वेंदा। निमाज़ी हज़रत उस्मान गनी सां गॾु उथारिया वेंदा। निमाज़ी हज़रत उमर फारूक सां गॾु उथारिया वेंदा। निमाज़ी हज़रत अबू बकर सिद्दीक़ सां गॾु उथारिया वेंदा। नबी साईं फरमायो निमाज़ी इमाम मोहम्मद करीम सां गॾु उथारिया वेंदा। साईं फरमायो क़यामत जे ॾियारे मां मोहम्मद करीम निमाज़न खे सुञाणींदुमि। वजूही यौमइज़िन नाइम लिस्सया राज़िया फी जन्नतिन आलिया ला तस्मउ फ़ीहा लाग़िया फ़ीहा आइनुन जारिया फ़ीहा सुरुरुम मरफ़ूआ व अक्वाबुम मौज़ूआ व नमारिक़ु मस्फ़ूफ़ा व ज़राबी मबसूज़ा। ओ मुझे प्यारे नबी फरमायो मां निमाज़न के महशर जे मैदान में परे हुई सुञाणींदुमि। छो त निमाज़न जो चेहरो ईअं बरदो जीअं चोॾीअ जो चंड बरदो आहे। निमाज़न जा हथ पेर ईअं बरदा जीअं चोॾीअ जो चंड बरदो आहे। यसा नूरुहुम बैन अयदीहिम व बिअयमानिहिम। साईं फरमायो इहो ई नूर निमाज़ वारो इन्हनि खे वठी ईंदो मां मोहम्मद करीम वटि। मां मोहम्मद करीम इन्हनि खे आबे हुजे कुसर वारो निमाज़न खे पाणी पीआरींदुमि। पंहिंजी ज़ियारत कराए अबू बकर सां मिलाए, उमर फारूक सां मिलाए, उस्मान सां मिलाए, अली मुर्तज़ा सां मिलाए, पांजे नौकर बिलाल सोहेब अम्मार सां मिलाए, हज़रत इमाम हसन हुसैन जी ज़ियारत कराए। साईं फरमायो वरी इमाम मोहम्मद करीम पांजे सवाल को हाँ असहाब जी ज़ियारत कराए, पाण सां गॾु सवाल को असहाबन सां गॾु अल्लाह जी ज़ियारत दीदार कराए। निमाज़न के इमाम मोहम्मद करीम पाण सां गॾु जन्नत में वठी हलंदो। मान तव्हां छा था चयो त क़यामत जे ॾियारे नबी साईं सां गॾु उथूं या काफ़रनि सां? पोइ इरादो कयो इंशाअल्लाह निमाज़ पढ़ंदासीं। तव्हां छा था चाहियो त क़यामत जे ॾियारे हज़रत इमाम हुसैन सां गॾु उथूं कन काफ़रनि सां? चओ इंशाअल्लाह अॼु खां बाद में निमाज़ पढ़ंदासीं। हक़ीक़त इहा आहे त दिलि रोए थी, दिलि तड़पे थी। वाइज़ करे 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 थकी पिया। वाइज़न ॿुधण वारा, जलसन ॿुधण वारा, क़ुरान मजीद ॿुधण वारा निमाज़ भी पढ़ण लाइ तैयार न आहिनि। अल्लाह मस्जिदूं में चेहरियूं रोईंदियूं थियूं त अल्लाह घरनि में मुसल्ला रोईंदा दावत निमाज़ पढ़ण लाइ तैयार न। ओ मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा भाइरो, अॼु असां निमाज़ खे छॾे ॾिनो आहे, अॼु असां मस्जिद खे छॾे ॾिनो आहे, अॼु असां क़ुरान मजीद खे छॾे ॾिनो आहे। वमन अअरज़ अन ज़िक्री
फइन्न लहू मईशतन ज़न्का व नहशुरुहू यौमल क़ियामति अमा। अज माकुर अर्ज़ दिल जे दर्द सां तो तव्हांखे क्या ओ मुझा अज़ीज़ो मुझा भाइरो हे बार बार अज़ाब बरसात जे सूरत में जेके अचंदा हे बार बार अज़ाब जेके हाँ तूफान ने वजन हवा जे सूरत में अचंदा कराना जे सूरत में अज़ाब माकड़ जी सूरत में अज़ाब हाँ हाँ मांग पे डुकर जी सूरत में अज़ाब झेड़ने बीमारी जी सूरत में अज़ाब यो सब असांजे कुदन करतूतन जो नतीजो आ। ज़हरल फसाद फिल बर्र वल बार बिमा कसबत अय्यिन नाज़। ओ मुझा अज़ीज़ो संभालो पाण असां गुनाहन में काए पियाऊं असां ॾींहुं रात अल्लाह जी नाफ़रमानन में काए पियाऊं ॾींहुं रात प्यार बग़ैर जाए वरी ता रजायूं ॾींहुं रात अल्लाह के कावड़ाए वरी ता कावड़ायूं ॾींहुं रात टच मोबाइल में अॼु असां फिल्मां पिया हलायूं ॾींहुं रात टच मोबाइल में असां उघाड़ियूं तस्वीरां पिया हलायूं ॾींहुं रात उघाड़ियूं नंगियूं वीडियोस पिया हलायूं वेठा अल्लाह जे अज़ाब के दावत ॾेई वरी ता दावत ॾियूं वेठा अल्लाह के कावड़ाए वरी ता कावड़ायूं वेठा अल्लाह के जलाल ॾेराए वरी ता जलाल ॾेरायूं। ओ मुझा अज़ीज़ो ओ मुझा भाइरो मेहरबानी करे संभालियो पाण सियाणा थियो आहे त ॿुधी ॿुधी मौलवी थी आओ पर तव्हांजे दिलनि में अल्लाह जो ख़ौफ़ पैदा नथो थिए तव्हांजे दिलनि में रब जो डपु पैदा नथो थिए तव्हांजे दिलनि में मौत जो ख्याल पैदा नथो थिए तव्हांजे दिलनि में कब्र जो ख्याल पैदा नथो थिए। अल्लाह फरमायो सुम्मा सबील यस्सर सुम्मा मातहू फअक़बर। रब फरमायो या मुझी मेहरबानी तव जो मांजे पेट में कदी दुनिया जे जान में आंदो मां वरी अन करीब तांगे कब्र जो मेहमान बनाइनो मां कब्र तांगे इंतजार में आ कब्र तांगे पुकारे दी हर मर्द के हर माई के हर पोड़े के हर जवान के रणियों करे करे कब्र चवे दी तमा हेखलाए बजी जाए कब्र रणियों करे चवे दी तमा उधाई जी जाए कब्र रणियों करे चवे दी तमा माकोड़ जी जाए कब्र रणियों करे चवे दी तमा नागन जी जाए तो कब्र रणियों करे चवे दी मां केवल जी जाए कब्र रणियों करे चवे दी तमा विछुन जो मरकज़ आया है कब्र रणियों करे चवे दी मां अज़ाब जी जाए मां तकलीफ़ जी जाए जे करे मुझे अंदर दोखे पिश्त जो बाग पे त अल्लाह रसूल जी फरमा बरदारी करे आ समेना वातवा गुफ़रानक रब्बना व इलैकल मसीर। अन्या वडे आवाज़ सां रोज़ कब्र सॾे थी रोज़ पुकारे थी रोज़ माण्हू मरन था नथा मरन ॻाल्हायो ई नथा अल्लाह पोइ भी परवाह ना है पोइ भी ख्याल